न तो माने को उठारे भी इतनी उम्र जा बच्चा अली जे खट जे रोन रोई 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 नंढड़ा बच्चा हसन के तसल्ली था दियन हकीम घुराए वियो हकीम जो चवे हसन भा हसन मौला इन अली मौला के खीर प्यारे बुतो ता इलाही न हर बार उठो रुका दो घर दे आया मैं वनी मां के तुझे मां खीर अम्मा देखो अच्छा ही खीर दे ऐसा टेढ़ी दिए भूख ते काटी दा दे चला ज़ैनब यतीम थी कुछ देर गुजरी खणी आया अंजलि मैंने खणी आया एकड़ी अजीब रिवायत है का औरत जेका बच्चे समेत दासी समेत मौला हसन जे दरवाजे मला फरमाए मैं तू अल्लाह हजूर दी मैं तू की आई चदी मौला ये मुझे बच्चो है तो मोटियो न उन्हें वक्त मां हिदाची के दुआ कई मुके जी मां जो खीर खपाईंदी तू असन जो गुजर थी दो जी हां जे टे डी मानी न खाईदा से दाची बिकाए खीर समेत वठी हल मन अली बची पवे अली असन जो बाबू मैं मुके शहादत दिया पढ़ंदे गाली मैं रिवायत पढ़ी था अली अमीर जने तेरे में तो मुझे सवाल आता सब नहीं आऊं जे करे बुद्धव ऐ मुके न वरंदी न बना अल्लाह जाने तो अली के मजदूरी जी जरूरत है मां तहां को तो अली के मजदूरी जी आपको पूछो की सलमान जी बीठो मौला कर्ज वठी मुस्कुराए अली फरमाए ते पत्थर कर सलमान पत्थर कयो मौला फरमाइन ता मुझा सलाम दई ए चजांस अली तो चवे सोन बणजी वन मुझी जुबान जो सलाम देण जी देर थींदी सोन थी पवंदो जेतरी जरूरत होजे बनी खपा पत्थर खाई सोन थियो जे होजे मन खपाए बड़ी रख एक रात रहा एक घर में वो पत्थर वो सो खड़ी थी मौला जी रखी मौला मौला फरमाइंदा सलमान तो घुरंदो रोज कोने रखी तेरे कमी है लफ्ज बदल दे तो मौला मां रात हिकड़ी घर में रहा सजी रात निंड न आई या तले चोर खड़ी न मुके तुझे इमाम जो कसम मुके हिन सा प्यार कोन थई मुझे प्यार तो सा है जे तो सा प्यार है ए जरूरत पई आहिन त सलाम देना पाणे सोनो थी पवंदो मुखे केड़ी
अली मजदूरी को करे सवाल के वरी भी मंजूर तू तो जे अली मजदूरी तो करे ये तो के सेब थोड़ी अजमा अली सबक थोड़ी मौला तो फरमाए पिन्नण खां चंगो थी मेहनत करे खा बच्चन के पिन्नी न खारा के गाल हई दायो मुस्तायो सुभान बेशक इन्हें जे करे एकदम मना हो तो ते जे के पेशावर पिनण वारा हुजन न किए चो हिकड़ो हुंदो आहे फकीर वधाइण गाल मुजी कौड़ी संगालायो सब हिकड़ो हुंदो आहे फकीरी खे घटाइण बी हुंदी आहे फकीरी वधाइण अन मुखो जो फर्क छा सुबह जो फकीर आयो 5 रुपया न हुन वञी ॿिए खे ॿुधायो अञा हे पहुतो वरी हो आयो वरी हे मोटी वियो त वरी टे खे ॿुधाई मां तव्हां को ज़माने में हलो था पिया फ़कीरी वधाइण या खुटाइण वधाइण आहे न हितां मां तव्हांजे चौक गुज़रंदो आहियां इलाही मायूं मर्द सभु वेठा हूंदा आहिनि ॿार नंढा पोइ छा थींदो आहे हिन खे ॾे त वरी हेठि रुकंदो वेंदो वञी हुनखे ॿुधाईंदो वरी हो भॼंदी ईंदी माई हाणे अचो त खटाइजे फ़कीरी मौला फरमाइनि था जेतिरो अल्लाह ॾिनो थी फ़कीर खे चओ ॻाल्हि ॿुध हे 2000 रुपया ॾियां थो पियो जे पिन ते ॾिठो मां खल लाहे छॾींदोमांइ वठ 2000 रुपया वञी धंधो कर तूं पाण बि खा पंहिंजे बचनि खे बि खाराए न तूं पिन ते न हो जिन खे ॻाल्हि वणे थी ॾिसो न मां टाइम पढ़ी वेंदो आहियां घणो इलाही टाइम इमाम हुसैन आबाद करियो जेतिरी तव्हां मुंहिंजी हिम्मत अफ़ज़ाई कई मां एतिरो न ऐं सो पे वरी हिननि खोड़नि ॻाल्हियुनि ते सुभान अल्लाह कयो इहो अदा इज़त काई कान्हे हिन पाक मौला जे जेके लिस्ट में नाला लिखिया हे हिते रखी तो चवां मंज़ूर जी इज़त काई कान्हे वहे सभु हुसैन जी इज़त ये माण्हू अजायो कूड़ कंदा आहिनि क़ुरान जो कसम अतरी बहुत हीअं ॾिबो ये तो पिन्नू पिनंदड़ लय कंदो आहे ॻाल्हायो नथा बिस्मिल्लाह गोद बदल हुजे फ़कीर मजलिस कराई लख रुपयो वठे ज़ाकिर सुभान अल्लाह ॾिसो तव्हां सम्झो कीअं था लख रुपयो वठे डॉक्टर ज़ाकिर वो भी हथ हीअं हूंदा साईं मुंहिंजे ड्राइवर खे साईं अञा ॾिजां साईं अञा ॾिजां ऐं गोॾ ॿधल हुजे बानी मजलिस उन जा हथ हीअं सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह ये गलत आहे त मूंखे हिते चओ बेशक पोइ मूंखे यादि आहे शायदि साईं इमाम अली साईं जे लाइ चवंदा आहिनि त उहो चवंदो हो सॼी ज़िंदगी ज़ाकिर मौलवी वठी बि सुञो मौलवी ज़ाकिर खे ॾेई बि बानी अमीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह
आहे न हाणे बाक़ी हिकिड़ी शइ ॿुधिजो ईअं बि न थिए जो मां लहां त मूंखे ठल हिते हुसैन जी अम्मा राज़ी इमाम हुसैन जे सदके में मुंहिंजे लाइ दुआ कंदा 4 ॾियारा ज़िंदगी अलाए छा माने अहिड़ो त कोई अमल करे वञूं जो मुंहिंजे मरण खां पोइ तव्हां रुॻो दुआ कयो न हुसैन जहिड़ो बि हुयो तुंहिंजे हुसैन जो मौला तुंहिंजे अली अकबर जो ज़िक्र कंदो ॿियो कुझु न मन हुसैन अकबर जे सदके में रुॻो गुनाह माफ़ करे तरी पवंदा बिस्मिल्लाह पढ़ो पढ़ो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ो पढ़ो मूंखे वञिणो बि आहे इमाम हुसैन बस मां हे मुंहिंजा हथ तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कंदो मुंहिंजो ईअं सम्झो त मुंहिंजा बेड़ा तरी मां हिकु लफ़्ज़ चवां जंहिंजे ग़ुलामनि जी दुआ रद न थी थिए उन्हनि जे इमामनि जी दुआ काॾों रद थी बस इहा रिवायत ॿुधो वञे को ॿुधो हज़रत अमीरुल मोमिनीन दिल कमाइण विया छो कमाइण विया दर्स याद आहे न इन्ही न खा मौला जन मोटिया पिया जन अबू ज़र बीठो असां रोए थो हाणे हिकु लफ़्ज़ आहे ॾिसूं उहो मुंहिंजो केतिरे ताईं तव्हां ताईं पहुचे अली खां वधीक केरु ख़ुल्क़ वारो कोन्हे मुंहिंजे मौला जन अबू ज़र ग़ुलाम मुंहिंजे मौला जन फरमाइनि था अबू ज़र भाउ शायद तव्हां न सम्झो अबू ज़र भाउ तव्हां चवंदो वरी अबू ज़र खे भाउ अली जी धीउ हुर खे भाउ चई सघे थी अबू ज़र परेशान छो मौला टियों ॾींहं वञा थो मज़दूरी नथी मां पारो हुजे हा त पोयां करे जेको कमाए आहे मौला फरमाईंदा वाह अबू ज़र वाह अजाए परेशान थियो हे मां कंहिंजे लाइ कमायो ॾेखार न अबू ज़र चवंदा मौला तुंहिंजा बच्चा बि बुख अली फरमाए थो उन्हनि खे 3 ॾींहं तुंहिंजे बच्चनि खे 3 ॾींहंनि खां घणो गुज़रियो आहे हक़दार उहे हिन मां जहिड़ो आदिल कोई बतूल एतिरो ॾेव जो ख़ुदा तव्हांजे नस्लनि खे बि कंहिंजो मुहताज न करे हिकिड़ो कौड़ो लफ़्ज़ चई थो वञा ख़ुसूसन उन्हनि खे जिन खे ख़ुदा ॾिनो आहे सुम्हो पंहिंजे बचड़नि खे जेतिरो वणे वखारायो पर सुम्हण खां पहिरियां पाड़े जी संभाल लहंदा कयो मता को बुख ते सुतल ॻाल्हि रुखी तरह हे जेके अली जूं ही जॻहूं कारी कंहिं पुछा के त मौला मुझे मौला जन जॻहूं कायूं छो आहिनि
मौला जन फरमाइन था गरम मानियूं गंढियूं पुलन ते खणी तो दर दर वत दो खड़काए दर खड़काए खड़काए वरी सुतलन यतीमन के खाराए पो ईंदो हो पो सुम्हंदो न हो बोला छा कंदो फरमाइन था शहर को बाहर को नाबीद हो कोढ़ जो मरीज हो नाबीनू कोढ़ जो कोढ़ जा ब किस्म हिकड़ो जज़ाम जे मु पानी वन वो बदबूदार हिन के जज़ाम कोई नहीं पुराणे घर वारन कडी छॾियो भेण कडी छॾियो पुटन कडी छॾियो मूंसां ॻाल्हायो बाहर वञी ओ कोठीअ में उछलाए वरी तो अचे सिधो हली वञे मारे त ॾिसो किरह फनी अली वरी खाराए वरी अली पानी प्यारे तेज कंहिं शइ जी का ज़रूरत तो भी कई शइ जी ज़रूरत कान्हे सिर्फ एतिरो ॿुधा तुंहिंजो नाम छा टिने मस्ती वारो मुंहिंजे मौला जन हिकिड़ो जुमिलो चवंदा हुआ फरमाईंदा हुआ हिकु ग़रीब आहे जेको ग़रीब सां कचहरी कराए नालो न मिस्कीना बोला फरमाइंदे करो मिस्कीन मिस्कीन असा कचहरी करण आयो आ तो नालो छा बुधाया दुनिया ता मोखलाए वियो अली जड़ो इमाम दफन करे हसन हुसैन जन मोटी आया जेडी मल उतो अची गुजरिया त परे एक मुसल पैदा थियन टी रात छोर सी छोर सी वयो मां छा कयो आहे जो मुझे संभाल लहण छडे वाह जय वाह हसन फरमाए दो हुसैन जो ये आया ये राजीव कई मजलिस में कबूलियत समझा नथी लगी मौला जन मत फकीर के तो सदे से मुके बी तक का खबर काने ड्यूटी दे मुके मानी खराड़ ना बैठो तो सदे हाथ छोर सी मां दो मां त करना जड़ो को जाया को न मो तकलीफ केड़ी थी छोर सी मौला फरमाइंदा नालो छाओ ते नालो कोन बुधाई ते नालो न बुधाई दोस्त का निशानी लफ्ज बुध का निशानी हेठ कंद करे चे तो तहां जे आवाज सोरे जो आवाज मिले मौला फरमाइंदा ऐसा जो बाबू अली दुनिया बर्बाद थी वई अली मां खिलाए वियो जी अली जो कसम दो मुके अली जी कब्र ते वठी अली जी कब्र ते दी बैयत रखी जे तो या अली ज़ैनब जे सदके पाण ने गुरा मां जीण न तो चाहिया तो को केड़ो जीणा मौला मुझे तो आए के एक तू ही तो ही आए मुझे जिंदगी है ग्रो दार शर्मा
शदादपुर इखरी मतलब हिकिड़ो यादि आई आहे ॻाल्हि कई थो वञा ऐं ज़िंदगी भर यादि कर शहदादपुर में नंगराणी कबीलो आहे छा नंगराणी यार तव्हां ॻाल्हायो मुसलमान नंगराणी उन्हनि वटि मां मजलिस पियो पढ़ां मजलिस पढ़ंदे मां सां इहा शइ थींदी आहे मां अलाह करे मां तकबर में न अचां हुसैन जी अम्मा जो सदिको पोइ जिते मां वेंदो आहियां त माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि उन जे करे हाणे हू सुन्नी माण्हू पोइ तारा सफ़ा सुन्नी जीअं सुन्नी चइबो मालिकनि खे चई मंज़ूर सां त मूंखे मिलाए हाणे सभिनी खे इमाम जी ड्रोही आहे निंड कई न मां हितां उथंदुमि कुल्लो लोॾे पोइ तलकी न पढ़ंदी तलकीन न पढ़जो साईं ॿुधो तव्हांखे तलकीन किनी थी लॻे न अथव ई त तलकीन जो उते बि चओसि था पिया त अलीअ खां वधीक को इमाम हाणे अचो त मूंखे साम्हूं विहारे मूंखे चई मां अहले सुन्नत जो आहियां हे जेको प्लाट आहे न इहो प्लाट मुंहिंजो आहे इन प्लाट में शादी हराम नाच गाना हराम थकरी पिया हुजो त मां बस कयो नाच गानो सब हराम अच्छा छो भला चई साईं अल्लाह मूंखे हज़ारे एकड़ ज़मीन हज़ारे एकड़ ज़ाहिरा ज़मींदारनि जा वरी अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त जनरल कर्नल ये वास्ता थियनि था तव्हांखे न या तव्हां चुप थी आयो हाणे साईं उते मां इस्लामाबाद जे वियुमि त मूंखे दिलि जी तकलीफ़ मूंखे जनरल कर्नल खयो मूंखे जल्दी हलंदा डॉक्टर वटि वियासीं तवजो सब डॉक्टर वटि वियासीं मूंखे जल्दी कर हाणे जो हाणे सुम मरंदे सुन्नी ईमान ॿुधजोसि डॉक्टर के तो चाहे को नंबर अंदो में मुझे दिल जो ऑपरेशन हुसैन कंदो मुझे दिल जो ऑपरेशन भला पोयां न ॻाल्हाईंदा आहियो मुझे दिल जो ऑपरेशन हुसैन उन जद मरंदे बचंदे घर को न ये बचा न मुझे जिंदगी जो ज़ामिन हुसैन सुन्नी वो तो घर मुझे ॾियारा गुज़रिया वरी तकलीफ़ आगा खान कराए ज़ाहिरा वॾो माण्हू उते जीअं पहुतो त डॉक्टर साॻी ॻाल्हि के सुम्हो ऑपरेशन मुंहिंजो हुसैन सुभान अल्लाह ओ मुंहिंजा साईं ओ इहा शइ अथव जंहिं हिननि खे यकीनीअ सां पातो आहे त हे परे आहिनि सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह हलो मां ठहराई कागज़ कल्ह वियो सभु कुझु थींदो आहे त इहो ठहराइण खां बाद में पहुतो मौला रिज़ा हाणे जंहिं निंड कई न पोइ बिल भलो इमाम रिज़ा अलैहिस्सलाम जे साम्हूं ही दरवाज़ो मुंहिंजे मौला जो तव्हां जेके विया आहियो उनखे यादि हेॾो साम्हूं वारो दरवाज़ो ही हितां वेही
चेतो अधु निंड रही है तो जाग हुई मारे दिस 3 दफा मुझे सजे को लेते सुभान अख खोलिया अख जो खोलिया तो वरी अजीब निज़ारो बियो सुभान अल्लाह तो मुझो हथ बंद हो उन्हें शख्सियत मुझो हथ ही हमारे दिस हथ ही खोले वो जो हुई अलाए छा भी शे उहा खणी वरी ही हथ बंद करे हां सुभान अल्लाह पसंद आए त मां पढ़ा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अहिड़ी ॻाल्हि कई छॾी में हलियो कि मुझे भरसा जो अमरा बैठो छो तो मुखे त खेप हा न मुझे भरसा जो बैठो उन्हें चयो त नूरानी शख्स ॾिठई सुभान अल्लाह यो कपड़ा त ॾिस मां ॾिठो सफ़ेद कपड़ा है मैं को लफ्ज़ चवां चे हले त न सुभान अल्लाह जॾहिं महिल हीअं ज़मीन ते कदम रखे पियो त मां ॾिसां पियो त ज़मीन उभरी चुनी पई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह केन ॻाल्हि ॿुधो तवज्जो ए जेको तोखे कागज़ तोखे हथ में जेको ॾेई वियो आहे मूंखे बि ॾे मां चयोमांसि छारे न कि हथ त खोल न हथ जो खोलिया में त 2 कैप्सूल सुभान अल्लाह तव्हां थकिजी विया आहियो तव्हां थकिजी सुभान अल्लाह 2 कैप्सूल मां चयो त छा चयई मूंखे बि थो ॾे मां उतां हलियो आहियां इस्लामाबाद वरी आगा खान मौला जे आसरे ते त आयो आहियां त मुंहिंजी दिलि खोलींदो मौला मुंहिंजा 4 ई वाल बंद आहिनि पर रज़ा खोलिया हुसैन खोली सुभान अल्लाह सुभान अल्लाह पानी त हुयो कोन है ईमान ईमान सुभान अल्लाह सुभान अल्लाह अचो सब गॾिजी पिनो क़ुरान जो कसम आहे खाली न मोटाई पंहिंजी ॻाल्हि कंदोमांव तव्हां चवंदो त वरी हीअ ॻाल्हि वरी ॿी शुरू थी शुगर हूंदी हुई 7 साल बेशक 7 साल शुगर अध रात जो ईअं उद ते वठी उथी भॼां अलाए बा शुगर थी वई अलाए छा थींदो हीअं थींदो फलाण थींदो 9 मुहर्रम ते करबला वारे इन मजलिस में वॾे अलम ते बस उहा का मजलिस न ही अलाए छा मूंखे मां सम्झां थो ईअं महसूस थो थिए त 15 खां 20 माण्हुनि ताईं माण्हू बेहोश हुया उहे खणी अंदरि विया उन दौरान मूं चयो मुझे शुगर जी तकलीफ़ आहे दुआ घुरो मौला शिफ़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह 24 साल मूंखे 7 ॾींहं हाणे बि डॉक्टरनि चेक कराई आहे 3 महीननि जी अलाए छा हूंदी आहे उहा कराईंदा आहिनि मां चयो मां त मूंखे न थींदी शुगर सुभान अल्लाह जन थींदी के न कहिड़ो थियो वञा मां चयो मां त मूंखे हुसैन जी मां शिफ़ा ॾिनी सुभान अल्लाह हाणे ॻाल्हि जे ते छॾी से उतो हलऊं न ये थकिजी पिया हुजे त बस बिस्मिल्लाह 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 चेतो वयम हुसैन ॾे शबीर जे हिन पासे ॾां वेठो जी हाणे मां नज़र कुझु न